नाज़रीन प्रोग्राम न्यूज़ टाइम में भलीकार आऊं आहियां मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन इरसा जो चवण है तो मुल्क में पानी खोट घटिजी आहे। दरियाई वाकरा वधीक वहण जे करे जेका पानी खोट पहिरियां 32 सैकड़ो हुई उन में घटिजी 18 सैकड़ो थी वई आहे। ऐं हींअर दरियाई वाकरा वधण खां पोइ पंजाब ऐं सिंध खे पानी वधाए ॾिनो वियो आहे। पंजाब खे 18,000 क्यूसिक ऐं सिंध खे 35,000 क्यूसिक पानी ॾिनो वियो आहे। अॼु इरसा जी अहम मीटिंग थी जंहिंमें सिंध तरफ़ां सेक्रेटरी इरीगेशन में शिरकत कई। ऐं उन दौरान हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका थी आहे, इरसा तजवीज़ ॾिनी आहे सूबनि खे त उहे पाणी जो इस्तेमालु अहिड़ी तरह कनि जो पाणी घटि ज़ाया थिए। यानी सिंध जे इरीगेशन सिस्टम में जेको पाणी ज़ाया थिए थो, इनडायरेक्टली उन इहो चवणो त उन पाणी जो ज़ाया थियणु बचाए वञे। उन सां जुड़ियल जेके 2-3 स्टोरीज़ आहिनि उहे इहे आहिनि। पीपी सिंध जे सदर निसार खोड़े जेको आहे ऐलान कयो आहे त पाणीअ ते धाड़े ख़िलाफ़ु, सिंध जे पाणीअ जे धाड़े ख़िलाफ़ु मरहलेवार तहरीक हलाई वेंदी ऐं डिविज़नल सतह ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। जॾहिं त सिंध जे लोअर रीजन जे जेके बि इलाइक़ा आहिनि उते हींअर बि पाणी सख़्तु खोट आहे ऐं उन खोट वारनि इलाइक़नि में एहतिजाज पिणु थी रहिया आहिनि। इन ई मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि जी टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल नसीर मेमण साहब, शबीर चर साहब, इनाम भट्टी साहब ऐं डॉक्टर अयूब शेख साहब। सभ खां पहिरियां हलूं था नसीर मेमण साहब ॾे। नसीर मेमण साहब, असांजे इजलास में इहा त ॻाल्हि कई वई पाणी हिसो वधायो वियो आहे, पर उन में हिकिड़ी तजवीज़ जेका सूबनि खे ॾिनी वई आहे त सूबा पाणी इस्तेमालु करण दौरान जेको पाणी ज़ाया थिए थो उनखे ज़ाया थियण खां बचाइनि। मुंहिंजो सुवाल बि उहो ई हूंदो, हिकिड़ो त मथां हिसो घटि थो मिले ऐं उहो सिंध सां जेका नाजाइज़ी थींदी रही आहे हिस्टोरिकली उहा थी वञे, पाणीअ में वॾो कट लॻायो थो वञे। वरी जेका लप अचे थी उनजी बि इरीगेशन मैनेजमेंट प्रॉपर न हुजण जे करे जेका पाणी चोरी थिए थी, वाटर लॉसिस थियनि था, जेके वाटर कोर्सिस आहिनि या पका न हुजण जे करे, ऐं सॼी जेका मैनेजमेंट लॉसिस आहे, तव्हांजे ख़्याल में उन में बहितरी कीअं अचणु घुरिजे, कीअं ईंदी ऐं केतिरो वॾो कमु आहे, उन लाइ छा करणु घुरिजे? ॿई पासा असांखे पाणीअ ते ॻाल्हाइण वक़्तु इहे ॿई पासा ज़हन में रखणु घुरिजनि। हिकिड़ो आहे सिंध सां ज़्यादती, ॿी आहे सिंध में ज़्यादती। ऐं पाणीअ खे हिकिड़े सिंगल जेका इंटीग्रेटेड सिस्टम तौरु ॾिसिजे त इहा फाइनेंस ते बि अप्लाई थो थिए। असांखे पैसा मथां घटि मिलंदा आहिनि, NFC में कट लॻंदो आहे, फलाण थींदो आहे, पोइ जेके ईंदा आहिनि पोइ जेको उन्हनि सां सिंध जे अंदरि थींदो आहे उन ते वरी ॻाल्हि घटि थींदी आहे। सो बिल्कुलु ई सुठो मौक़ो आहे त जिते असां पंजाब सां पाणी जी या अपर स्ट्रीम ऐं लोअर स्ट्रीम जी जेका ज़्यादती जी ॻाल्हि कयूं था, उहो हाणे टेम्परेचर थोरो स्कर्दू में ज़ाहिरा वधे पियो, इहो जॾहिं 30 डिग्री ते पहुचंदो त ही प्री मॉनसून ख़रीफ़ अवाली ख़रीफ़ में सिंध में हर साल ॿिए साल इहो बहिरान कर खणंदो आहे। छो त असां वटि ख़रीफ़ पहिरें थो अचे, असां पोखी पहिरें थी थिए, ऐं उन वक़्तु तरबेला में जेको रबीअ जो पाणी कंज़्यूम थी चुको हूंदो आहे ऐं नवां फ्लोज़ जे करे अर्ली विंटर जा रेन्स न अचनि त इहो क्राइसिस थींदो आहे। इहो तव्हां मुसलसिल पुराणे अख़बारूं कढंदो हर साल ॿिए साल, एतिरे क़दुरु 2010 जी सुपर फ्लड वारी साल बि तव्हां कढी ॾिसो डेटा त सुपर फ्लड अचण खां महीनो अॻु सिंध जी इहा दांव हुई, पंजाब सां इहो मसइलो हले पियो सिंध जो। सो इहो त सदाईं थोरो रहे थो, हुन में 3 टियर फार्मूला ॿिया घणियूं ॻाल्हियूं जेके असां कंदा रहिया आहियूं। हीउ तव्हां जेको अहम सुवाल उथारियो आहे ख़ुदि सिंध जे अंदरि पाणी जी मैनेजमेंट, जिते पंजाब जे अंदरि बि मैनेजमेंट जा ज़रूरु इशूज़ हूंदा, पर मूं जेको थोरो घणो अभ्यास पंजाब जे पंहिंजे इरीगेशन सिस्टम जो कयो आहे ऐं जेको सिंध जे, सची ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि इरीगेशन जे पंहिंजे सिस्टम जी हालत तमामु ख़राबु आहे। इवन पूरो पाणी मिली बि वञे त तव्हांखे हिते डिस्ट्रीब्यूशन में प्रॉब्लम नज़र ईंदो। हिकिड़ा त मेंटेनेंस जा इशूज़ आहिनि, वाहन जी खाटी कीअं थी थिए, शाखुनि जी खाटी कीअं थी थिए, तेल ताईं पाणी कीअं थो पहुचे, ऐं तव्हांजा डायरेक्ट आउटलेट्स, इहा हिकिड़ी इजाद आहे जेका 70s खां वठी सिंध में मुतारिफ़ थी। मां नथो सम्झां कंहिं ॿिए सूबे में या मुल्क खां किथे ॿियनि थी हुजे डायरेक्ट आउटलेट्स जेका आहिनि सवन में, जेको कंप्लीटली साइंटिफिकली अलो ई न आहिनि त तव्हां मेन केदार मां डायरेक्ट आउटलेट कढी सघो। उहो सॼो नेटवर्क बाईपास करे डायरेक्ट आउटलेट जेको पोइ वरी सियासी रिश्वत जो हिकिड़ो नओं टेक्निक ईजाद थी वई ऐं उहा हर पार्टी कई आहे, हर हुकूमत कई आहे। इहो ई सबबु आहे जो तव्हांखे डायरेक्ट आउटलेट जे ख़िलाफ़ु मुखालिफ़ जुरारा ॻाल्हाईंदे घटि नज़र ईंदा, छो त उन्हनि जे माण्हुनि खे हिन मां बेनिफिट वरितो आहे ऐं हुकूमत वठे ई वठे थी। सो इहे जेके प्रॉब्लम आहिनि, ॿी ॻाल्हि ख़ासि जिते असां चवंदा आहियूं त बाबा पंजाब पाणी घटि थो हुजे, फलाणो डैम ठहियलु आहे, पोइ वरी जेको पाणी अचे थो त सिंध जे हर शाख ऐं वाह ते हिकिड़ो पंजाब क़ाइमु थी थो वञे, हिकिड़ो कालाबाग डैम क़ाइमु थी थो वञे, अपर स्ट्रीम मां पाणी कीअं थो डाइवर्ट थिए, कीअं था मोगा वेकिरा थियनि, इहो हिकिड़ी पूरो रैकेट थो ऑपरेट करे। ऐं सिंध जो इरीगेशन डिपार्टमेंट माशाल्लाह ॾहाकनि खां मशहूरु आहे पंहिंजी कारकर्दगी जे करे, जेका अॼु जी ॻाल्हि कान्हे। इहा बि हर हुकूमत महिरबानी करे थी जेको अचे थो, छो त हिते असां वटि
तव्हां डेटा कढी ॾिसो 60-70% जेको कराची शहर खे छॾे करे बाक़ी जेके असांजा MP MLA चूंडजनि था उहे ख़ैर सां मोस्टली उहे आहिनि जेके इन क्लास सां तालुक रखनि था जेके ज़मीनदारीअ सां पर हाणे रुॻो ज़मीनदारी ऐं हुननि जो मसइलो कोन्हे ओवरऑल इरीगेशन ते सिंध जे ऐं एग्रीकल्चर ते सिंध जी मईशत जो एॾो वॾो दारोमदार आहे जो जेकर कंहिं वटि मूं वांगुरु अधु इंच बि ज़मीन पंहिंजी न हुजे त बि उन जो जियापो ज़री मईशत सां ॿधल आहे सिधी ऐं अणसिधी तरह। सिंध में जेको पाणी जी डिस्ट्रीब्यूशन जो सिस्टम आहे उहो इंतिहाई तमामु ख़राबु हालत में आहे, हद दर्जे जी करप्शन आहे, पॉलिटिकल मैनिपुलेशन आहे ऐं उहा जेसीं असां ठीकु न कंदासीं त मथां खां असांखे केतिरो बि पाणी ठीकु मिलणु लॻे सिंध जे अंदरि पाणी जी डिस्ट्रीब्यूशन जो बहरान ख़तमु न थी सघंदो। ऐं आख़िरी ॻाल्हि मां इहा चवंदुसि त सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते जेके वाहन ऐं शाखुनि जी हिकिड़ी त टेम्परिंग आहे न, ॿियो प्रॉब्लम आहे असांजा वाह असांजी शाखूं पकियूं बि न आहिनि, इन करे पाणीअ जा लॉसिस ह्यूज आहिनि। 30-35% पाणी असांजो सीपेज थी थो वञे, 30-35 कीअं तव्हां कन्वेंस लॉसिस ऐं इवापोरेशन लॉसिस मिलायो त लॻभॻि 60% पाणी असांजो लॉस आहे। बाक़ी 30-40% पाणी मिले थो उन में बि तव्हां ॾिसो त हिकिड़ो पंजाब जे भेट में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। पंजाब में 5 दरिया आहिनि, हुन जा दुआबा था ठहनि, हर 2 दरियानि जे विच वारो जेको बेसिन आहे दुआबो थो थिए, उनखे पाणी रिचार्ज कंटिन्यूसली ॿिन्ही पासनि खां मिठो मिले थो। पंजाब जो जड़ मिठो आहे, तंहिंजे करे पाणी हेठि वञे थो त उहो ट्यूबवेल या जंहिंसां कढंदो वरी तव्हांखे मिठो थो मिले। सिंध जो जेको सीपेज आहे उहो नॉन रिकवरेबल सीपेज आहे, छो त असांजा पॉकेट्स जेके वाटर ग्राउंड वाटर पॉकेट्स ऐं लेंसिस आहिनि उहे सलाइन थी चुका आहिनि। 5-7% एरिया बि असांजो हाणे मिठे पाणी जो न बचियो आहे जेको वाहन सां को अधु मुने किलोमीटर जे ॿिन्ही पासे हुजे त हुजे, अदरवाइज़ खारो आहे या हुन में आर्सेनिक आहे। त सिंध जो सीपेज नॉन रिकवरेबल आहे, पंजाब जो जेको सीपेज आहे रिकवरेबल आहे। त इहो हिकिड़ो ॿियो लास आहे जे करे वहां ई शाखूं खाटियूं असांखे शाखूं पकियूं करण जी ज़रूरत आहे, उन ते रिसोर्स लॻाइण जी ज़रूरत आहे। उन जी का लॉन्ग टर्म प्लानिंग कोन्हे जंहिंजो जिते असर रसूं खाओ 5 किलोमीटर पंजाब पका कराए थो वञे, उन ते पैसा लॻी था वञनि, पर बाक़ी ख़ल्क़े ख़ुदा जे लाइ इरीगेशन मैनेजमेंट न हुजे बराबरि। जी डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? डॉक्टर अयूब शेख साहब डॉक्टर साहब हाणे हीअ जेको इरसा तजवीज़ ॾिनी आहे, ख़बर इहा आहे त इरसा तजवीज़ ॾिनी आहे त सूबा जदीद टेक्निक जो इस्तेमालु करे पाणी जो ज़ियान खां बचाइनि, पाणी ज़ाया थियण खां बचाइनि। नसीर साहब चए थो त असांजा रिसोर्सिस ॿियनि जॻहियुनि ते लॻंदा, एग्रो बेस्ड इकोनॉमी ऐं सॼो असांजो दारोमदार इन ते आहे त घटि में घटि शाखूं पकियूं थियनि, वाटर कोर्सिस पका थियनि। केतिरे ई अरसे खां दावा थींदा रहिया आहिनि, इहे वॾियूं वॾियूं दावाऊं थींदियूं रहियूं आहिनि त असां माना हंगामी बुनियादनि ते इरीगेशन सिस्टम पे कमु कयूं था, उनखे बहितरी जो कमु कयूं था, पर अमली तौर ते किथे नज़र नथो अचे। हिकिड़ो पाणी तव्हांखे ऑलरेडी मथां हेॾो घटि मिले, वरी जेको घटि पाणी मिले थो, वरी जेको हिते विरासत पाणी थिए थी, जेको सॼो मैकेनिज़म आहे उन में उहो पाणी ज़ाया थी थो वञे। कीअं बचाइजे, कीअं पाणी ज़ाया थियण खां बचाइजे, कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि इरीगेशन डिपार्टमेंट खे फौरी तौर ते? वॾी महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ी ॻाल्हि असां समूरनि माण्हुनि खे ख़ासि करे सिंधी माण्हुनि खे ज़हन में रखणु खपे त हर 10 साल ॿोॾि अचणी आहे, हर 5 साल पाणी जी खोट थियणी आहे, हर 5 साल पाकिस्तान सरकार खां वठी पंजाब सरकार ताईं ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ वेस्टेड मुस्तक़िल मफ़ाद सां वाॻियल जेके माण्हू आहिनि उन्हनि ताईं सभु इहा ॻाल्हि कंदा था। पाणी डेम कालाबाग डेम हुजे हा त हीअ पाणी जी खोट जेकर पूरी थी वञे, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त हीउ जेको पाणी ज़ाया थियणु चवनि था न, इहो नवाज़ शरीफ़ बि चवंदो, पोइ उनखे कंहिं वञी कन में सम्झायो। इहा ॻाल्हि ॿिया माण्हू बि कनि था ऐं असांजा वॾेरा बि सम्झनि था त हीउ जेको पाणी वॾे समुंड में वञे थो कोटड़ी खां डाउन स्ट्रीम हेठि, इहो ॼण त को असां ज़ाया था कयूं। ऐं जीअं जनाब सरदार उस्मान बुज़दार वज़ीर आला पंजाब गुज़िरियल हफ़्ते चयो त सिंध में पानी समंदर में फेंका जा रहा है। इहो फेंका नहीं जा रहा, असल में असां पंहिंजी ज़िंदगी खे बचाए मौत खे समुंड में फेंकियूं था। ऐं हीअ ॻाल्हि सम्झणु खपे त 6 मिलियन एकड़ फुट पाणी जेकॾहिं समुंड खे तव्हां न ॾींदव त समुंड उथली पवंदो। हीउ पाकिस्तान सॼो गर्क करण जी समुंड वटि ताक़त रखियल आहे। इन करे को बि ॼट, चाहे उहो वज़ीर आला हुजे या पाकिस्तान जो सदर हुजे, इसाक ख़ान बि इहा ॻाल्हि कंदो। सो जेके बि ॼट आहिनि उन्हनि ॼटनि खे अवल त इहा ज़ुबान बंदी करायो त उहे इन क़िस्म जी ॻाल्हि न कनि। ॿी ॻाल्हि इहा त जेके कंज़र्वेशन जा पाणी जे बकाए बचाव जा गस नसीर साहब ॾसिया आहिनि, उहे बिल्कुलु थियणु खपनि। ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे
त ईमानदारी जेका आहे न दोस्ती जे लाइ बुनियादी शर्त हुजणु खपे। सो सिंध सां दोस्ती जो बुनियादी शर्त बि असांखे ईमानदारी करणु खपे। ऐं जेका बि सक्सेसिव गवर्नमेंट आहे, चाहे अॼोकी हुजे, चाहे अरबाब रहीम जी हुजे, चाहे कंहिंजी बि हुजे, उन्हनि खे सिंध दोस्ती जी पहिरीं ॻाल्हि हुजे ईमानदारी। ईमानदारी सां लिंक केनाल, ईमानदारी सां दरिया, ईमानदारी सां नाला, ईमानदारी सां खॾूं, खोबा, ढोरा, उन्हनि सभिनी जी जेसिताईं लाइन ऐं पेच वर्क नथो थिए तेसिताईं सिंध में पाणी बचंदो कोन। हिकिड़ी ॻाल्हि। जी ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं ही 150 सालनि खां पंजाब ऐं सिंध जो झगड़ो पियो हलियो त अंग्रेज़ असांजे पासे हुआ। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी। ॿियो टेक्निकल जेके बि माण्हू हुआ उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि रखी त ॿिनि हंधनि ते ख़राबी थिए थी। हिकिड़ी त जेका खोट वारा ॾींहं आहिनि उन्हनि में खोट जेका आहे उहा हिसेपती सां पंजाब ऐं ॿियनि सूबनि जी उन नमूने नथी थिए ऐं पंजाब रुगो बचत स्कीम सां गॾु आहे पाकिस्तान में। ॿी ॻाल्हि इहा थी त पाणी मुआवज़े में इहा ॻाल्हि शामिल आहे त जेको पंजाब जो ज़ेरे ज़मीन मिठो पाणी आहे उहो जेकॾहिं कुदरत तरफ़ां अता थियल आहे त उन में बि असांजो हिसो आहे। इन करे सिंध में ज़ेरे ज़मीन मिठो पाणी कोन्हे, उन में असांजो लामाल आहे, जेका सैलिनिटी आहे, जेका सिम, जेको कलर, जेका ज़मीन जी खाद, ज़मीन जा नुक़सान, उन्हनि सभिनी जो हिसाब किताब जेको आहे न उहो सॼे पाकिस्तान खे पूरो करणो आहे। जी मां आख़िरी ॻाल्हि तव्हांखे इहे ॿुधायां त भला गुज़िरियल 15 ॾींहं जेका खोट थी, सिंध हुकूमत उनजो हिसाब छो नथी वठे ऐं उहो कॾहिं वठंदी? ऐं जेके बि फसलनि जा नुक़सान थिया ऐं बदीन में माण्हू निटण उस में वेठा आहिनि ऐं उहे 8 तारीख़ खां वठी हड़ताल ते ऐं लॉन्ग मार्च जी तयारी पिया कनि, उन्हनि सभिनी माण्हुनि जे ज़ख़्मनि ते को पहो रखण लाइ, का मरहम रखण लाइ का ॻाल्हि हुजे। बिलावल साहब ज़बरदस्त कमु कयो, पर बिलावल साहब खां पोइ अॻियां छा? उहो अॻियां जेको इरिगेशन जो सॼो खातो आहे उन सॼे खाते खे साम्हूं अचणो पवंदो ऐं समूरा अंग अखर जेके आहिनि उहे ॾियणा पवंदा। हिकिड़ी ॻाल्हि मां आख़िरी ॿी बि कयां त अॼु खां पोइ इरसा में मौजूदु सिंध जो मेंबर इहा ॻाल्हि न करे त मुंहिंजी बेइज़ती थी, हुनखे बयानु इहो ॾियणु खपे त सिंध जी बेइज़ती। जी जी डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब, तव्हांजे ख़्याल में हिकिड़ो जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे इरसा जे इजलास में जेको थियो आहे, जंहिं ते डॉक्टर अयूब शेख साहब ॻाल्हायो, डॉक्टर अयूब शेख साहब जो चवणु आहे त इहो लफ़्ज़ ज़ाया इस्तेमालु ई न कनि, ऐं उहो जेको ज़ाया लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो उहो टर्म थिए थो सिधो ई वञी जेको समुंड में पाणी वञे थो। पर हिननि जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त सूबा जदीद टेक्निक इस्तेमालु करे पाणीअ जो ज़ाया थियणु बचाइनि। हाणे जेको जदीद टेक्निक कहिड़ी इस्तेमालु कजे त पाणी ज़ाया थियण खां बचाए सघिजे, नंबर 1। ॿियो, मजमूई तौरु इरीगेशन डिपार्टमेंट असांजो उनजी इरीगेशन मैनेजमेंट में जेके फ्लाज़ आहिनि, जेके ॾहाकनि ते ॿधल आहिनि, जंहिंमें अञा ताईं का बहितरी कान आई आहे, तव्हांजे ख़्याल में फौरी तौरु कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि त इरीगेशन मैनेजमेंट खे बहितर करे सघिजे? ॾिसो, पहिरीं त हिकिड़ो त पंजाब जी सीना ज़ोरी जेका पाणी ते आहे उहा त हींअर को कुझु सालनि जो कोन्हे, पर इहो ॾहाकनि खां वठी करे ऐं पाकिस्तान ठहण खां पहिरीं खां वठी करे आहे। त हुननि जी हमेशह इहा कोशिशि आहे त वधि खां वधि पाणी इंडस रिवर सिस्टम तां खयो वञे। ऐं रुगो तव्हांखे अॼु जा अंग अखर ॿुधायां थो, सॼा नथो ॿुधायां, सिर्फ़ु हिकिड़े डिस्चार्ज ऐं अपर लोअर जो ॿुधायां थो। तौसा पंजनद कैनाल तां जेको लिंक कैनाल आहे, इंडस दरिया मां पंजनद ते 500 क्यूसिक्स पाणी अॼु बि खयो थो वञे। पंजनद बैराज ते मथे पासे जेको पांड लेवल आहे, जिते स्टोरेज जेका थी पई आहे उहा 14,400 क्यूसिक्स खां बि मथे आहे। डाउन स्ट्रीम ते उतां जेको पंजनद खां छॾनि था, जितां खां अॻिते पोइ पाणी अची वरी सिंधु दरिया में पवंदो आहे पंजनद वटां, उहो सिर्फ़ु 5,000 क्यूसिक छॾनि था। हाणे उहो तव्हां हिते सोचो त इहो, ऐं पोइ वरी मथियां ॿिया हू त हिकिड़ो त खोट जे टाइम ते सिंध जे पाणी खे रोके पंहिंजे उन पांड लेवल में कैपेसिटी स्टोरेज जी वधाए इन जे करे रखी थी वञे, छाकाणि त पंजनद ते 2 वॾा जेके कैनाल आहिनि, हिकिड़ो पंजनद कैनाल ऐं ॿियो अब्बासिया कैनाल, उहे ॿई उन सॼे रेगिस्तानी इलाइक़े खे जेको आबाद कनि था हुननि खे उहो मुकमिल तरह ते पाणी ओॾे इस्तेमालु करिणो आहे। ऐं ॿी वॾी मज़े जहिड़ी ॻाल्हि इहा त अॼु जे बि अंगनि अखरनि में इन्हनि ॿिन्ही कैनालनि जो पंजनद ते डिस्चार्ज ॾिनल कोन्हे,
त उन्हनि 2 केनालनि में डिस्चार्ज आहे। हाणे हिकिड़ो थियो इहो पासो। ॿियो था अचूं त जदीद तरीक़े सां जॾहिं सरकार चए थी त पाणी खे सही तरीक़े सां इस्तेमालु कयो वञे, त पाकिस्तान ठहण खां वठी करे हिन वक़्तु ताईं जेके बि रिथाऊं पाणी जे मामले ते ठाहियूं आहिनि, उन में हमेशह सिर्फ़ु हुननि इन ते गौर कयो आहे त रिज़र्वायर कीअं वधायूं, स्टोरेज कीअं वधायूं। कॾहिं हुन इन ते गौर ई न कयो आहे त इफेक्टिव एफिशिएंट यूज़ेज ऑफ वाटर जेको आहे उहो कीअं थो थी सघे। ऐं उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं पहिरीं उहो माइंड सेट त तब्दील थिए न। हुननि जे ज़हन में इहो आहे त पाणी जेको समुंड में वञे थो इहो ज़ियान थो थिए। जॾहिं त असां चऊं था त इहो ज़ियान न आहे, इहा समुंड में पाणी जे छोड़ करण सां दरियाह जी ज़िंदगी क़ाइमु रखण जी निशानी आहे, ओञाण आहे। दुनिया जा उहे जेके बि दरिया जिन आख़िर ताईं पंहिंजो छोड़ बरक़रार न रखियो, उहे दरिया ख़तमु थी विया। दुनिया सॼी में अहिड़ा खोड़ सातिरा दरिया आहिनि जेके ख़तमु थी विया। त जेकॾहिं अॼु असां कोटली डाउन स्ट्रीम ते पाणी खे घटि में घटि 10 मिलियन एकड़ फुट न छॾींदासूं त अॻिते हली करे इहो दरिया मुकमिल तरह ते मरी वेंदो। ऐं जॾहिं उहो मरी वेंदो त पोइ हुनजो छा थींदो असर? इहा सॼी जेका आहे हिनजी पंहिंजी लाइफ आहे, हुनजे मथां ज़िंदगी सॼी जेका आहे उहा ख़तमु थींदी। उन खां पोइ अचूं था जेको अॼु जे दौर में जदीद तरीक़े सां पाणी तमामु घणी क़ीमती शइ आहे। ऐं पाणी खे दुनिया जे अंदरि हाणे ईअं इस्तेमालु न कंदा आहिनि जीअं असां वटि इरीगेशन जा इदारा जेके हुनखे फ्लड इरीगेशन जे ज़रिए इस्तेमालु कनि था। उते बाक़ाइदे पाणी खे तोरे मापे इस्तेमालु कयो वेंदो आहे त हिन फ़सुल जे अंदरि केतिरो मुयसरु रेशो खपंदो आहे, केतिरो हुनखे पाणी खपे ऐं उहो कीअं इस्तेमालु थींदो। इहे सभु शयूं हिते सरकार छाजे करे नथी करे? छाकाणि त सरकार जे अंदरि ख़ुदि वेठल माण्हू ऐं प्लस में असांजा कामोरा उन्हनि इन दरिया जे सॼे पाणी खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो आहे। ऐं सिर्फ़ु पंजाब जी ॻाल्हि कोन्हे, पंजाब में बि साॻियो असरु आहे। सिंध में उन खां वधीक तबाही इहा थी आहे त इरीगेशन जो डिपार्टमेंट जीअं ॿिया डिपार्टमेंट पंहिंजे खाते खे कमाई जो ज़रियो सम्झनि था, ईअं ई सिंध जो इरीगेशन जो डिपार्टमेंट पाणीअ खे पंहिंजे लाइ तमामु वॾो हिकिड़ो नाणो सम्झे थो। उहो सम्झे थो त हुन पाणीअ खे विकिणी हुन ते कमाइनि था। पाणी जो कंहिंखे इज़ाफ़ी पाणी ॾेई कंहिं ते महिरबानी करे हुन सां दोस्ती यारी नातो निभाए पंहिंजूं पोस्टिंग्स वठनि था। ऐं पोइ उन्हनि पोस्टिंग्स ते ईंदड़ जेके बजट आहे, कॾहिं फंड जेके अचनि था बजट में अरबा रुपयनि जा, उन्हनि ते जेका करप्शन थिए थी, सॼो उन्हनि जो उन ते गौर वीचार आहे। जॾहिं त थियण ईअं खपे त सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत उन्हनि खे कैनाल्स खे चङी तरह सां अलाइनिंग कराए उन जे अंदरि जेको हिकिड़ो सीपेज जे ज़रिए पाणी ज़्यादा थींदो आहे उन खां बचाइणु खपे। ॿियो फ्लो रेट्स जेके हूंदा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं प्रॉपरली मैनेज कजे त जेका एवापोरेशन आहे, जेको पाणी बाफ़ थिए थो, उहो बि उनखे घटाए सघिजे थो। पर इहे सभु बि नेचुरल आहिनि, ईअं बि कोन्हे त सफ़ा इन्हनि खे ख़तमु करे छॾिजे। नेचर में इको सिस्टम में जेको इकोलॉजिकल सिस्टम आहे उन जे अंदरि पाणी जी एवापोरेशन बि ज़रूरी आहे, ज़मीन जे अंदरि उनजी सीपेज बि ज़रूरी आहे थियणु, त समुंड ताईं उनजो पहुचण बि ज़रूरी आहे। पर सिर्फ़ु इहो आहे त इरीगेशन जे दौरान असांखे केतिरो पाणी कहिड़े फ़सुल लाइ कीअं इस्तेमालु करणु खपे, उनखे जेतिरे ताईं सरकार वफ़ाक़ी तौरु सूबाई चङी तरह ते जदीद तरीक़नि सां इस्तेमालु न कंदी त असीं फ्यूचर में मुस्तक़बिल में इन खां वधीक अञा ॾुखियारी ॾिसंदासीं। तंहिंजे करे अॼु जे दौर में ई इन्हनि शयुनि ते हिननि खे गौर वीचार करणु खपे त दरिया जे पाणी खे रुॻो डेम ॿधी बचाइण जी कोशिशि न करणु खपे, पर उनजो सही तरीक़े सां जेको इस्तेमालु आहे जदीद टेक्नोलॉजी, अरबा रुपया जेके डेमनि ते गॾु था कनि न, इहे जेके बि मोहम्मद डैम हुजे या खणी कालाबाग डैम हुजे या जेके बि डैम जे रिथाउनि में हर वक़्तु ज़हन में तरी था अचनि, इहे एतिरा ई अरबा रुपया जेकॾहिं इन पाणी खे रुॻो सही तरीक़े सां इस्तेमालु करण जी रिथाउनि ते इस्तेमालु कनि त आउं नथो सम्झां त को इंडस रिवर सिस्टम में पाणी किथे बि का खोट थी सघंदी या उहो किथे कोई जेको चवनि था ज़्यान थो थिए उहो ज़्यान थी सघंदो। जी शब्बीर शेर साहब, तव्हां कीअं चवंदो हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में? हिकिड़ो त पाणी असांखे मथां मिले कोन, वरी जेको मिले उनजो बि हिते जेको आहे मैनेजमेंट प्रॉपर कान्हे। इरसाब चयो आहे त जदीद टेक्निक इस्तेमालु करे सूबा पंहिंजे पाणी जो ज़ाया थियणु बचाइनि। तव्हां छा चवंदो सर? बेसिकली जेको आहे हिते असां वटि पाणी जी चोरी करण वारो आहे वॾेरो, ऐं उनजा मांडूल जेकॾहिं तव्हां चेक कराईंदव जेके वाटर कोर्स आहिनि, मांडूल भॻल आहिनि वॾेरनि जा, ऐं हद खां वधीक पाणी ओॾे हलियो थो वञे। पुछड़ी वारा माण्हू जेके नथा भरनि पिया। उन खां पोइ तव्हां रोहिड़ी कैनाल ऐं नारा ते ईंदव त उते वरी लिफ्ट मशीनूं लॻल आहिनि इलीगल, जेके लिफ्ट मशीनूं डायरेक्ट वाहन मां पाणी खणनि थियूं, माना रोहिड़ी कैनाल ऐं नारा कैनाल जंहिंजी 10,000 क्यूसिक जा जेके एॾा वॾा वाह आहिनि। शुरू खां वठी बि हिते मुंड जमड़ाऊ ताईं
इन्हनि सां इहो जेको आहे सो असरु लॻो पियो आहे। ऐं हेॾां खां उमरकोट ताईं रोहिड़ी कैनाल वञा पाणी चोरी थो थिए पियो। उनखां अलावा जेका आहे सा जेको हुन में तह ॼमी था वञनि वारीअ जा, ऐं असां वटि जेको आहे रुगो चंद शाखूं जेके आहिनि उहे सीमेंटेड कयूं अथनि। हाणे नारा कैनाल ऐं मीरवाह कैनाल इहे जेके आहिनि से हथ जा ठहियल आहिनि। हे त फाट आहे दरिया जो नारा कैनाल जेको आहे, ऐं उहो जंहिं पासे हुनखे पाणी जो रुख आहे, अलाए केतिरा उन में वकड़ आहिनि, लखे वकड़ आहिनि उनमें। उहे वकड़ जेके आहिनि से इरिगेशन सिस्टम जे लाइ, पाणी खे रवां रखण जे लाइ वॾे में वॾी रुकावट हूंदा आहिनि, जंहिंसां सीपेज थी थिए पई। अॻिमें रोहिड़ी कैनाल ऐं नारा कैनाल ऐं मीरवाह जी हेठि जेका ऊन्हाई हुई उहा 12 खां 15 फुट हुई, हाणे उहा 4 फुट वञी बची आहे। ज़ाहिर उन सां उहा 4 फुट जो बची आहे त उहो पाणी जो जेको फ्लो उहो हाणे अधु बि कोन्हे रहियो, अध खां बि जेको आहे सो उहो घटि थी वियो आहे। इहा अरसा जी चवणी था अवां इहो चओ था डीसिल्टिंग कान थी थिए, न को शाखुनि जी न वाहन जी थिए ई कान थी, घाटी थी कान्हे, कॾहिं बि न थी आहे। घाटी जा पैसा खाई था वञनि, ठेकेदार ॾींदा आहिनि, कॉन्ट्रेक्ट थींदा आहिनि, MLA MPs खे शेयर मिली वेंदा आहिनि। घाटी जेका जेके महीनो बंदि कंदा आहिनि कैनालनि खे, आप कल्याणी जेका थींदी आहे दिसंबर खां जनवरी ताईं, इहा घाटीअ जी हूंदी आहे। ऐं उनखां पोइ उन्हनि खे सीमेंटेड करणो हुयो। रोहिड़ी कैनाल जो त कोर्ट में केस आयो हुयो त उनखे जून जुलाई जे दौरान उनखे सीमेंटेड कयो हुयो, यानी जॾहिं उहो फुल वड़ो पे हलियो ऐं उनजा ईअं करोड़े रुपया जेके आहिनि से उहे खाइजी विया। उहे इहे सॼा सिस्टम जेके आहिनि हिकिड़ो इरिगेशन जो करप्ट डिपार्टमेंट, ॿियो सिंध जो करप्ट वॾेरो ऐं असेंबली जो करप्ट मेंबर, इहे जेके आहिनि से इन्हनि जा जावा आहिनि। उहे पंहिंजी मर्ज़ीअ सां जेके आहिनि फसुल था कनि पिया, ऐं बाक़ी माण्हू जेके आहिनि से उहे उन था मरनि। बाक़ी जेका अरसा वारी इहा दावा आहे त भई हिते हाणे पाणी वधायो आहे, पाणी अञा ताईं कोन वधियो आहे। सखर बैराज खां तव्हां ॾिसो अप स्ट्रीम में बि धूड़ थी उॾामे, डाउन में बि धूड़ थी उॾामे। राइस कैनाल बंदि पियो आहे, दादू कैनाल बंदि पियो आहे, ऐं NWF जेको आहे नॉर्थ वेस्ट कैनाल, उहे जेके बंदि पिया आहिनि। जेके हींअर ॿेचारे वारा आहिनि जिते सारियाल जो इलाइक़ो आहे, राइट साइड वारा सभई जेके आहिनि से दरिया सखर बैराज जा ऐं गुडू बैराज जा अञा ताईं बंदि पिया आहिनि। उन्हनि में पाणी अञा ताईं कोन छॾियो आहे। जेकॾहिं हुननि पाणी एतिरो मथां छॾियो आहे त उहो वियो काॾे, उनजी केरु पुछा कोन थो करे। गवर्नमेंट सां हिकिड़ी गूंगन बोर्डनि जी हुकूमत आहे, जंहिंजो कमु सिर्फ़ु पियो आहे त कमीशन फीस वठणी आहे, ठेकेदारनि खां वठणी आहे, प्लाटनि जा सौदा करणा आहिनि, परमिटूं ॾियणियूं आहिनि। उन्हनि खे अवाम सां, अवाम जी तकलीफ़ुनि सां को सरोकार कोन्हे को। अहिड़ा करप्ट वज़ीर जेके आहिनि से भर्ती कया विया आहिनि, करप्ट कामोरा भर्ती कया विया आहिनि, जेके सिंध जे मुस्तक़बिल सां ऐं सिंध जे माण्हुनि जे रोटी रोज़गार सां जेके आहिनि उहे वेठा था फुटबॉल खेॾनि। जी जी शबीर शेर साहब, हलो न ॿिए मौज़ू ॾे। तव्हां सभिनी पैनलिस्टनि जी घटि में घटि इहा राय आहे त सिंध जे इरिगेशन सिस्टम में सुधारो अचणु खपे, ऐं सुधारनि खां सवाइ जेको पाणी जो ज़ाया थियणु बचाए नथो सघिजे। पर डॉक्टर अयूब शेख साहब जो ख़्यालु आहे त इहो लफ़्ज़ ज़ाया ई इस्तेमालु न थियणु घुरिजे, छो ज़ाया जेको टर्म आहे उहो एट एनी कॉस्ट जेका मेंटेलिटी आहे उहो इस्तेमालु थिए थो, ॼण को समुंड में जेको पाणी वञे थो उहो ज़ाया थो थिए। नसीर मेमन साहब, अॼु प्राइम मिनिस्टर साहब दावा कई आहे त हाणे जेको बजट ईंदो, मथियों बजट, उन में आवाम खे रिलीफ मिलंदो। मुंहिंजो सादो सुवालु आहे, कहिड़ो रिलीफ मिलंदो? नसीर साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? नसीर साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? हलो त डॉक्टर अयूब शेख साहब ॾिसो। डॉक्टर अयूब शेख साहब, प्राइम मिनिस्टर साहब चए थो त आवाम खे रिलीफ मिलंदो ईंदड़ बजट में। तव्हांजे ख़्याल में उहो कहिड़ो रिलीफ हूंदो? कहिड़ा टैक्सिस ख़तमु कंदो प्राइम मिनिस्टर? डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? डॉक्टर अयूब शेख साहब, जीअं कम्युनिकेशन गैप ख़तमु थिए थो, हिकु भेरो ॿीहर डॉक्टर अयूब शेख साहब ॾे चवंदा हलूं। इनाम भट्टी साहब, इनाम साहब, तव्हां कहिड़ी एक्सपेक्टेशन लॻाई आहे प्राइम मिनिस्टर जे हिन दावा मां त ईंदड़ बजट में आवाम खे रिलीफ मिलंदो? केरु ॻाल्हाईंदो? मां ॻाल्हायां? जी डॉक्टर अयूब शेख साहब, जी जी डॉक्टर अयूब शेख साहब ॻाल्हाईंदा। डॉक्टर साहब, प्राइम मिनिस्टर साहब कहिड़ो रिलीफ ॾींदो आवाम खे? मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान जी मुआशी ऐं इक़्तिसादी सूरत हाल में कंहिं बि टैक्स जी कटौती जी त गुंजाइश ई न बची आहे। इहो थी सघे थो त टैक्स जे सिस्टम में जेकॾहिं रिफॉर्म्स अचनि था ऐं डायरेक्ट टैक्सिस वधाए ऐं उन्हनि जो डायरेक्ट नेटवर्किंग वधाइनि था त पोइ पाकिस्तान में माण्हुनि खां टैक्स वठण जो संसदो हिकिड़ो सिस्टम ठही वेंदो,
जंहिंसां पाकिस्तान सरकार कुझु आसूदी थी सघे थी, पर नेट रिज़ल्ट वरी बि इहो ई थींदो त इहो त बुखे जेको 2 वेलनि जो मानी खाईंदड़ आहे उन खां ॼण त अधु वेलो मानी खसण जे बराबरि हूंदो। आउं सम्झां थो त हिन सेप्टेंबर में घणी शयूं वाज़े थींदियूं ऐं इमरान ख़ान साहिब खे इहा ई ॻाल्हि करणु खपे जेका हुन कई आहे, हुनजी हुकूमत आहे, ऐं हू इहा ई ॻाल्हि चवंदो त मां रिलीफ ॾींदुमि। पर सेप्टेंबर में हिकिड़ो वॾो वाक़ियो ही थियण वारो आहे त 9/11 खां पोइ पहिरियों दफ़ो 9 सेप्टेंबर ते अमेरिकी फ़ौज हितां हली वेंदी अफ़गानिस्तान मां। उन खां पोइ हिन इलाइक़े जी सूरताल कीअं थी बीहे ऐं असांखे असांजी आर्मी ऐं असांजे बचाव जा जेके ख़र्च आहिनि उहे अफ़गानिस्तान जे करे ॻिची में नथा पवनि ऐं सूरताल अॼु वांगुरु नॉर्मल थी रहे त पोइ सूरताल ॿी हूंदी। पर जेकॾहिं हिन इलाइक़े में ई कशीदगी वधे थी त पोइ असां समूरनि माण्हुनि जो मामिलो जेको आहे उहो तमामु ख़राबु थी वेंदो ऐं उन में इमरान ख़ान साहिब समेत ख़ुदि असांजी इस्टेब्लिशमेंट, असांजा दिफ़ाई जेके वसीला आहिनि उहे सभु जो सभु अलर्ट ते हूंदा ऐं हाई अलर्ट ते अचण खां पोइ ख़र्च वधे थो, उन में इंटरनेशनल जेका सूरताल आहे उन ते ज़िम्मेदारी वधीक ईंदी। जी डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब, कहिड़ो रिलीफ ॾींदो प्राइम मिनिस्टर? वॾी ॻाल्हि कई थी अॼु ईंदड़ बजट में आवाम खे रिलीफ मिलंदो। लॻे थो अमेरिका खां कुझु आसरो मिलियो आहे ऐं कल्ह जूं ख़बरूं इहे आहिनि त अमेरिका में नए सिरे सां पाकिस्तान खे कुझु इमदाद ॾियण जे लाइ गौर वीचार थी रहियो आहे ऐं उन जे ई आसरे ते हिननि रिलीफ जी ॻाल्हि करणु शुरू कई आहे। मूंखे जेका तवक़ा आहे उहा इहा आहे त नौकिरी पेशा माण्हुनि जे लाइ हिकिड़ो त 10-15% जो इज़ाफ़ी पघार वारो रिलीफ ॾियण जो ऐलान कंदा, पर बुनियादी जेको रिलीफ हूंदो आहे कहिड़ियुनि शयुनि ते तव्हां रिलीफ ॾींदो त उन सां इकनॉमिक एक्टिविटी वधंदी, जंहिंसां तव्हांजी जेका मईशत आहे उनजो गाॾो हली पए, उहा उन में जेका रिक्वायर्ड आहे उहा हिननि वटि अञा ताईं सोच अचे कोन थी। पाकिस्तान में जंहिं तरह सां सनअत वहिजी वई आहे, जंहिं तरह सां कारोबारी जेके बि इदारा आहिनि उहे वहिजी विया आहिनि, उन्हनि सभिनी खे जेतिरे ताईं के रिलीफ न मिलंदा तेसिताईं उहे ॿाहिरि न निकिरी सघंदा, जंहिंमें मुख्य तौर ते जेको एक्सपोर्ट रिलीफ हूंदो आहे उन में, ऐं ॿियो जेका ज़राअत आहे, ज़राअत जे अंदरि ज़रई सनअत खे जेतिरे ताईं दाख़िल न कंदा तेसी तोणी उन में का बि वधीक जेका आहे उनजी वैल्यू एडिशन न थी सघंदी ज़रई पैदावार। आउं सम्झां थो ही हिननि वटि अञा ताईं वधीक को एॾो वॾो को पैकेज न हूंदो को बि रिलीफ ॾियण जो, चंद सवाइ पघारदारनि खे रिलीफ ॾियण जे, टैक्स में कंहिं बि क़िस्म जी रिलीफ न ॾींदा। थी सघे थो त ज़राअत जे मद में सनअतकारनि जे मार्फत भाण ते जेको पंहिंजो आहे यूरिया वग़ैरह उन ते को सब्सिडी का ॾियनि त ॾियनि, या बिजली जे मद में ट्यूबवेलनि खे इन्हनि खे जेको आहे सो सब्सिडी ॾियनि त ॾियनि, पर उन्हनि जो बि हमेशह इहो ज़हन में रखणु खपे त बेनिफिट जेको आहे उहो डायरेक्ट हेठि इस्तेमालु कंदड़ ताईं कोन पहुचंदो आहे, उहे जेके वॾा उन जा बेनिफिशरी आहिनि उन्हनि ताईं त उहो पहुचंदो आहे, पर हेठि जेको नंढे खां नंढो हूंदो आहे ज़मींदार या हारी जेको 10 एकड़नि जो या 6 एकड़नि जो हूंदो आहे ज़मींदारी कंदड़, उन ताईं उहे बेनिफिट्स न पहुची सघंदा आहिनि। सनअतकार खे पहुचंदो, वॾे ज़राअत वारे खे पहुचंदो, जेके वॾा वॾा टाइकोन्स आहिनि अॼुकल्ह ज़राअत में, पंजाब जे अंदरि ज़रई फार्मिंग जेका आहे ख़ुदि हिकिड़ी इंडस्ट्री थी वई आहे, उन्हनि खे बेनिफिट्स थींदा, पर आउं नथो सम्झां त को हिन जनरल तौर ते को रिलीफ ॾेई सघंदा। जी नसीर महमूद साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? शबीर साहब, तव्हांजे ख्याल में प्राइम मिनिस्टर साहब कहिड़ो रिलीफ ॾींदो जेको हुन जो ऐलान कयो आहे त ईंदड़ बजट में आवाम खे रिलीफ मिलंदो? ईंदी उन महिल प्राइम मिनिस्टर खां इहो विसरी वेंदो त हुन छा चयो हुयो। कॾहिं बि अॻु में जेके हुन आवाम सां वाइदा कया आहिनि उन कहिड़ो वाइदो हुन पाड़ियो आहे? छा जेका बिजली जी रेट हींअर वधाया विया आहिनि उहे घटाईंदो? पेट्रोल जा जेके रेट वधाया विया आहिनि, सॼी दुनिया में पेट्रोल सस्तो आहे, असां वटि उते ॿीण ते जेके ते अघ था हलनि पिया, ऐं जे हिते महांगाई आहे उहा महांगाई किथे वञी पहुती आहे। असां मुलाज़िमनि जो जेको आहे सो मतभेद थो हले पियो। पंजाब में हिकिड़ियूं पघारूं आहिनि, हिकिड़ा स्केल आहिनि, सिंध में ॿिया आहिनि। पंजाब जो मुलाज़िम जेको आहे सो ईअं ई आहे जीअं जेको आहे सो अंग्रेज़ बादशाह जा जेके माण्हू हूंदा हुआ, इंग्लिस्तान जा जेके हूंदा हुया, उन्हनि जूं सैलरीज़ ॿियूं हूंदियूं हुयूं ऐं हिते वारे लोकल ग़ुलाम जूं ॿियूं हूंदियूं हुयूं। त असां वटि इहे जेको फ़र्क़ु वारो वर्ताव थो अचे, छा प्राइम मिनिस्टर इहो ख़तमु करे सघंदो? सैलरियूं बराबरि करे सघंदो? या पेंशनर्स जेके आहिनि उन्हनि खे पेंशनूं कोन थियूं मिलनि पियूं,
रोज़ उहे कोर्टुनि में बीठा आहिनि, उनखे घर वेठे पेंशनूं मिलंदियूं। सिंध जूं तक़रीबन जेके आहिनि से यूनिवर्सिटियूं 6 महीननि खां वठी पघारूं कोन ॾेई सघियूं आहिनि। छा उहे प्राइम मिनिस्टर जे नज़र में कोन्हनि के? बलूचिस्तान जी जेका तमामु ख़राब तर सूरत हाल थी वञे पई, उते जा 50% स्कूल जेके आहिनि कॉलेज यूनिवर्सिटियूं बंदि करे छॾियूं आहिनि। छा उहे खुलंदियूं? हिन प्राइम मिनिस्टर ते कहिड़ो वेसाह कजे? कॾहिं बि जॾहिं खां आयो आहे ऐं अवाम जो मैंडेट वठी आयो आहे, उन खां पोइ जेके बि हिन वाइदा कया आहिनि, हिकिड़ो वाइदो ॿुधायो जेको हिन वज़ीर आज़म पूरो कयो हुजे, त भई उनजे लाइ चई सघिजे त हा हे बजट जेका अचे थी पई उहा अवामी बजट हूंदी जी ऐं ख़ुदि जेके सजेशन्स अवामी बजट जे लाइ जेके से माण्हुनि खां राया वरिता वेंदा आहिनि, छा अहिड़ी का राय वरिती वई आहे? जी शबीर साहब, ज़रिए राय वरिती वई आहे? का बि अहिड़ी राय अवाम खां कान वरिती वई आहे। जी जॾहिं शबीर का साहब। अवाम दोस्त जेका ब्रिटिश दौर में तव्हां ॾिसो का बजट पास थींदी, हुन में अवाम खां राय वरिती वेंदी, अवाम जी शबीर साहब। नुमाइंदनि खां राय वरिती वेंदी। जी शबीर साहब, जी जी शबीर साहब, वॾी महिरबानी अवां जी। इनाम भट्टी साहब, नसीर मेमून साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां पंहिंजी क़ीमती तज़िये खां असांखे आगाह कयो। नज़र हिते प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।